सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे रहमतुल लिल आलमीन बनायो, बिनी जहान जो सरदार बनायो। ऐं उन खां अलावा अल्लाह पंहिंजे महबूब जा नाला पाण रखिया। अॻिते यखरुज मिनहुमल लुलु वल मरजान, मोती मरजान इमाम अल्हम्दुलिल्लाह असांजा नायाब खतीब नायब बुलबुल सिंध तशरीफ़ अची आया। उन्हनि जो एहसास आहे मूंखे थुलियूं थुलियूं ॻाल्हियूं परते कोन थो वञा। हाणे हलूं था इमाम हसन हुसैन जी दरबार। जॾहिं इहे ॿई शहज़ादा आया, इमाम हसन दुनिया के तख्ते पे आया। तकरीबन 17 रमजान मुबारक जो रोज़ो, 17 तारीख इमाम हसन से आया। सहाबा किराम फरमाइनि था फजर जो टाइम, तहज्जुद वारो टाइम हो। इन टाइम इमाम हसन से दुनिया के तख्ते ते आया। फजर की नमाज जो असांखे इंतजार हो, साईं ईंदा। थोड़ो लेट आया पर असां ॾिठो साईं करीमन जे ॿिन्ही हथनि में हिकिड़ो नोमालूम मौलूद नूरानी चेहरे वारो मासूम बच्चो। सुभान अल्लाह। ऐं एतिरी ख़ुशी साईं जे चेहरे पाक ते असां अॻु न ॾिठी जेका इमाम हसन जे आमद वारे टाइम ते ॾिठी। अल्लाह के महबूब करीम दे हथन मुबारक में शहजादो हसन अल्लाह जा महबूब क्या फरमान, ऐ मुझा गुलामो इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिअक हुवल अबतर। अज मुनाफिकन खे चओ, अज काफरन खे चओ त मुझे मिठे रब मूंसां वाइदो पूरो करे छॾे। मुझी पीली पदरी थी, मुझे नसब जो आगाज थियो। इमाम हसन आयो, एॾा खुश हो। शबान महीने में पहिरें हफ्ते में गालिबन 3 तारीख ते इमाम हुसैन अलैहि सलाम। साईं इमाम पाक फजर में आयो, पर साईं करीम फजर की नमाज पढ़ाई था। उन टाइम इमाम हसन साईं तहज्जुद वाले वक्त कयो। ॿई शहजादा आया। हाणे आप तव्हां खां पुछां थो त जॾहिं इमाम हसन साईं दुनिया जे तख़्ते ते आया त मौला अली साईं कहिड़ो नालो रखियो? हज़रत हमज़ा। क्या नालो रखियो? चाचे जे नाले ते हमज़ो। जॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम आया, हज़रत मौला अली शेरे खुदा पंहिंजे भाउ जे नाले सां जाफर रखियो। इमाम हुसैन जो अबू नालो हुसैन ऐं इमाम हसन जो पहिरियों नालो हज़रत हमज़ा। थोड़ा ॾींहं कोन गुज़रिया, मदीने जा साईं आया। फरमायो हैदर करार जिब्राईल अलैहिस्सलाम आयो आ, बनाला खणी आयो आ। बनाला रब तो फरमाए अवां जेके नाला रखिया ये बदलायो, ये नाला हटायो। मुझा महबूब अवां जे मथां मोहम्मद अहमद मूं नाला रखिया। मां चाहियां तो तुझे शहजादन जा नाला मां रब पाण रख। सुभान अल्लाह। जन जा नाला रब रखे। केड़ा नाला? हसन हुसैन, जेके बिहिश्त में हुस्न जे पर्दे पुठियां रखियल हो।
अल्लाह पाक वे रवाना फरमाया। पर मुझा प्यारा दोस्तों मरजल बहरैन फी फज़ाइल हसनैन करीमैन वारे पट्टे रिवायतों जुअन फरमायन था कि अल्लाह पाक बिहिश्त खे पैदा कयो। ऐ रब फरमायो ऐ बिहिश्त तुझे हुस्न तो खे कीअं लॻो? अर्ज़ की मुझा मौला तो मूंखे ॾाढो ख़ूबसूरत ठाहियो आहे, ॾाढो हसीन बनायो आहे। अल्लाह पाक फरमायो ऐ बिहिश्त अञा तुझो हुस्न मुकम्मल कोन थियो आहे, अञा तुझे हुस्न जी तकमील में देर आहे। अर्ज़ कयो बिहिश्त मौला मुझो हुस्न कॾहिं मुकम्मल थींदो? अल्लाह से फरमायो जॾहिं ॿटो में थंब लॻंदा ॿ सुतून लॻंदा तुझो हुस्न मुकम्मल थी वेंदो। अर्ज़ की मुझा मौला उहे सुतून कहिड़ा आहिनि, उहे थंब कहिड़ा आहिनि? अल्लाह से फरमायो उहे ॿ थंब इमाम हसन हुसैन आहिनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। चोचो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह पाक फरमायो बिहिश्त तुझे अंदर थंब लगना सुकून लगना वे सुकून इमाम हसन हुसैन होगा। ऐ रिवायत वारे रावी रिवायत कया तो हिकड़े ॾियारे जहन्नम चयो बिहिश्त खे त आऊं तोखां भलो आहियां। जहन्नम चयो बिहिश्त खां जन्नत खे आऊं तोखां भलो आहियां। बिहिश्त फरमायो छा में भलो आहे? कि मुंह में वॾा वॾा बादशाह ईंदा, नमरूद मुंह में, कारून मुंह में, शद्दाद मुंह में, फिरौन मुंह में, ये वॾा वॾा अड़बंग बादशाह मुझे अंदर ईंदा। बिहिश्त ख़ामोश थियो। अल्लाह पाक जिब्राईल खे मोकिलियो। ऐं जिब्राईल बिहिश्त खे चयो त जहन्नम खे जवाब ॾे त तोखे रब जा नाफ़रमान इहे बादशाह मिलिया आहिनि, मुंहिंजे लाइ त हसन हुसैन ही काफ़ी आहिनि। हसन हुसैन काफी आहिनि। जहन्नम ख़ामोश थी वियो। ॿी रिवायत नक़ल कई अथई त सॼो बिहिश्त तक़रीबन इमाम हसन हुसैन जे हुबदारनि मां भरिजी वियो। पोइ कुझु माण्हू हूंदा, कुझु जमायतूं ईंदियूं जिन वटि अमलनि जा ठेर हूंदा, ॿारूं भरे ईंदा, पर दरवाज़ो खिड़काईंदा, अंदरों दारोगा, अंदरों मलाइक आवाज़ ॾींदा। छाजे लाइ? चवंदा असां वटि अमल आहिनि, असांखे इजाज़त ॾियो। उन खां पुछो वेंदो अमल अवां वटि घणो आहे, पर अवांजो सीनो हुसैन हसन जी मोहबत मां ख़ाली आहे। बिहिश्त में अहिड़नि माण्हुनि जी गुंजाइश कोन्हे के हिते त उहे ईंदा जन चयो त कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैन। अदा कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैन। ॿी का बि ॻाल्हि कान्हे तो हलंदो ज़िक्र हुसैन। कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैन। चोचो कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैन। ये का बि ॻाल्हि कान्हे अदा तो हलंदो ज़िक्र हुसैन। ये का बि ॻाल्हि नाहे, ये का बि ॻाल्हि नाहे अॼु हलंदो ज़िक्र हुसैन। कुल वेझड़ा थी वियो वसंदो ककर हुसैन। महबूब जे बचन मां कंहिंखे त कस लॻी नाला केवला साईं मुफ्ती गुला सरवारनि खे कस लॻे त हर साल कई माण्हू काज छॾे विया। मुंहिंजा प्यारा दोस्तो, लेकिन फ़ाइदो आहे तॾहिं त कोन था सघनि। सुभान अल्लाह। बेशक रात जो जागो, रात में जलसो,
सुठो प्रोग्राम रात थियो आहे 1 बजे दुआ थी आहे असां सफ़र में आया थे साईं मोहम्मद उस्मान जैसर सां राब्ते में हुआसीं हाणे हिकु गज़ल पढ़े हिकु सीधो हाणे 1 लॻे दुआ थी आहे रात यो प्रोग्राम हलियो आहे आख़िर का त ॻाल्हि आहे सुभान अल्लाह दोस्तनि जी फरमाइश आहे ऐं इन ई मौक़े ते हिकिड़ो वाक़ियो अर्ज़ु करो त हाणे साईं वारा त वफ़ाऊं कनि पिया पर जन जे लाइ पिया कनि से केतिरा वफ़ादार प्यारा मुसलमान भाइरो हजरत इमाम हसन साईं हजरत इमाम हुसैन साईं शहादत कौनैन फी फज़ाइल हसनैन करीमैन वारे ही वाक़ियो पंहिंजे किताब में लिखियो आहे पाण लिखनि था इमाम हसन साईं इमाम हुसैन साईं हजरत अब्दुल्ला बिन जाफर के शहजादा हज ते हलिया पैदल वञनि पिया पाणी बि खयाऊं सौदो सामान बि खयाऊं टे मंज़िलूं कढी विया चौथी मंज़िल आई पानी भी खुटी वयो अनाज खुटी वयो हाने टे ही पाण में सलाह कर लगा हेडे होडे निहारो मन को उठ वारो मन को घोड़े वारो नजर अचे मगर ना आयो वो हिकड़ी बुलंद जाए जबल जे टकरीअ ते चढ़ी हेडा होडा जो निहारियो त हिकड़ो कखाणो घर नजर आ सुभान अल्लाह कखाणो घर नजर आयो टे शयूं त हलिया उन घर ॾे आया गुरबत हुई उन घर जे दरवाजे ते दर कोन हो चादर पर्दे जहिड़ा सलाम कयो अंदरो आवाज़ आयो केरो घर में मर्द कोने मां पोड़ी माई आया साईं फरमायो अम्मा कुराड़ी असां मेहमान आहियूं पाणी ढुक पीअंदासीं लंगर बुकंदासीं माई चयो केर आयो फरमायो असां शहजादा कुरैशी जवान आयो तेरी नस्ल पाक में है बच्चा बच्चा नूर का तेरी नस्ल पाक में है बच्चा तकर में उठी अर्ज कई शहजादा वेझो न मावा देला रली विछाया विहाना रखा मुंह घर अची थिए जंहिंमें झिरो मेहमान ताने तनूरन में भेरे हना भान वो पेकन सूज़ो पान सिर घर घोरियो सैयद सुभान अल्लाह शहजादो रली विछाया विहाना रखा कुराड़ी रली विछाया विहाना रखा पानी पेश थी करे शहजादन पानी पीतो अर्ज कयाऊं अम्मा असा के भुख लगी आ लंगर बुकंदासी माई साहबा न्यारे लगी शहजादो गरीब आया मुझो घर वारो मजदूरी करण वयो आ हिकड़ी बकरी धरते आ ऐ शहजादो अज न कुछ भी त कढे कुछ सुभान अल्लाह हेरा मेहमान या नसीब वरी अचन लाए बिजाई साधु फरमाए रहा छई रात अता सुबह में दयो साझे लुंगा लुंगा मज लतीफ चे कर इन्हन जी तात ये चौके नो सजी जात ते फेरे भाग में रहे सल्लल्लाहु अलैहि या
रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। बुजुर्गों भाई साहबा अर्ज कयो कबिला बकरी को वजोस उसी रकाती वजोस बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चो बकरी कुसजी वई सिजियूं ठयूं बोड़ ठना शहजादा जे वक्त में मानी खाई रवाना था दुआ घुरियो ऐं माई खे दावत ॾिनो अमा कुरारी वण वण मथां न पवंदो आहे माण्हू माण्हू मथां कॾहिं न कॾहिं पइजी वेंदो। मदीने अचण थे असां खे यादि कजां असांजी दावत खाइजां जी कबिला साईं वारा जो हलिया त हिन जो घर वारो अची एॾे होॾे कुंडन में ॾियारे कुरारी बकरी बकरी महिमान खे खाराए खुदा भलो करी हे गरीब पाण हिकड़ी बकरी कहिड़ा महिमान आया सुभान अल्लाह मुंहिंजा घर वारा हुए कोन तुझी हा उहे महिमान ॾेखारिया हा हाणे कहिड़ी ॻाल्हि कयां लाए त वया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह लाए त वया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह सुतरी हुयस अल्लाह से जते सुतरी हुयस अल्लाह से जते ओ निंदरी पठी पयम जोरी निंदरी पठी पयम जोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह लाए त वया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह है कौन नियाओ अल्लाह पार से कौन नियाओ अल्लाह पार से ओ छप्पर छॾे वया छोरी छप्पर छॾे वया छोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह लाए त वया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर उलमाए अहले सुन्नत ओ जसरा जसु की रकीना में जसरा जसु की रकीना इतने हयाती अधूरी घोरी मुझी जिंदड़ी जतन लाए त वया मुखे लोरी लाए त वया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जतन सुभान अल्लाह अदियों शाह लतीफ ते अल्लाह पित जो खोट लतीफ ते अल्लाह
जकनता वाहित भया मुखे लोरी लायत भया मुखे लोरी घोरी मुझी जिंदड़ी जकनता सुभान अल्लाह। घर वाले खे चवण लगी जे हुजी आ ॾिसी हाँ वे चेहरा ॾिसी हाँ वे जवान हुए कौन वाजू सूरत हुयूं वाजा चेहरा वाजू लोडू बस छा ॿुधाया के चवायो काफ़िरो जिते तरह चारी तूल सिंगारियों सैयद ते कर होम झांकोल ओ लख लही पेलोड जी जात जतन जे अल्लाह सुभान जत सब जवान जत सब जवान पर मुझो बुझो जत पुनो मुझो पुनो उत पुनो जत लाहे जाए जतन जी अल्लाह सुभान। मुझा घर वाला सांग छो कॾहिं न कॾहिं तोखे उहे चेहरा ॾेखारे वक्त गुजरंदो रहियो जंहिं इलाके में कई वा कराड़ो कराड़ी उते ॾुकार अची वियो खूह सुकी विया गाह सुकी विया मुंहिंजा प्यारा माल मवेशी खे ख़तरो अची थियो ॿिन्ही सलाह कई त भला हाणे लॾ पॾाण कयूं जिद्दो वेझो आहे मको बि वेझो आहे मदीनो थोरो परे आहे पोइ जेॾा चवी त वठी हलां तूं पोरियो कर मां मज़दूरी गुज़र सफ़र कयूं देसी को मींहुं पाणी थिए घरवारी चवण लगी जिद्दे मके को न हलबो मदीने सुभान अल्लाह। हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पारे में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पारे में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पारे हुसैन जो प्रोग्राम शहीद आजम चेरोवा असां तव्हांखे ॾिसे वेठो नाला लिखे वेठो आमीन तो एतिरी चवरायो मन हिन साल कंहिं न कंहिं जो कुणो निकिरी हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पारे में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पारे में ठार जे पारे में हल हल हलूं दिलड़ी दिलदार जे पारे में हल हल त हलूं दिलड़ी दिलदार जे पारे में। असांजे ॻोठ जो शाइर आहे लहर मास्तर फरमाए तो वसन था नूर जा बादल वसन था नूर जा बादल मिसल शबीर नम मदीने में वसन था नूर जा कतरा मिसल शबीर नम मदीने में खुशी में खल्क सारे आ खुशी में खल्क सारे आ लगनती गम मदीने में वसन था जित नूर जा बादल सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाइयों भई कुराड़ो कुराड़ा हलिया जॾहिं मदीने शहर में दाख़िल थिया
तो सामू इमाम हसन से बिठा माई जे मथे ते हड़ो ही वडी कुरान फरमायो नौकर के गुलाम के कुरान के द्वारा मोटा गुलाम सदे आयो साईं फरमायो मां कुरारी मुखे सुनाणी थी आन माई हड़ो टोलाई नजर झकी उम्र वडी सामू शायद सिज हो तो बई हथ चेहरे ते ही दई साईं के ही पुलिस अर्ज कयाई मुझा साईं मान थी सुनाणो साईं फरमायो माए साबा तू नथी सुनाणे मां तोखे सुञातो सुभान अल्लाह तू हुआ त नहीं जी असांखे बकरी खाराई जी 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 कुरान के ठूठ है उन्हनि मजा हिकिड़ो नूरानी चेहरो हिया हिकु शहजादो हिया इमाम हसन साईं पंहिंजे गुलाम खे चयो त मुंहिंजूं बकरियूं ॿाहिरि निकिरी वञ चढ़ धरा धनारनि खे चयो त 1000 बकरियूं मोटाए अचनि सुभान अल्लाह 1000 बकरियों काए आया 1000 दिरहम माई के नजरानो 1000 बकरियों मुझा प्यारा वरी मानू मोकलियई त अदा हुसैन के वठी अचो सोने हुसैन के वठी आया अदा ये हुआ कुरारिया गुरबत वाले हाल में पाके एनी इज्जत नाई पहले जो प्यार कयाई घर जी हिकड़ी बकरी पाता कुर्बान कयई सहिया इमाम हुसैन सही चयो 1000 बकरियों मुझे तरफा मिलियो 1000 दिरहम ऐ हजरत अब्दुल्ला बिन जाफर फरमायो 1000 बकरियों मुझे तरफा 1000 दिरहम मुझे तरफा मुतकिरे पे कई हिकड़े कुरारे चयो साईं हाने कुरारी नचो या त जवान थी वई एतरी बकरियों एतरो माल मिलियो जवान थी वई हुंदी दोस्तों आने पंहिंजे घर वाले के इशारन में पी चवे तो कावड़ कई बकरी कंखे खाराई हे सखी जवान हा महबूब जे बचन मू कंखे तकस लगिया महबूब जे बचन मू कंखे तकस लगिया शहर में पेलू छोन मनाईदा जलते छपर हुसैनी कुल में झरा जीवे वसंदे तकर हुसैनी कुल में झरा जीवे हो वसंदे तकर हुसैनी साईं मुफ्ती गुल हसन वाला मेहनत कन पिया न माई हिकड़ी बकरी कुर्बान कई साईं वाला हर साल पर सजो साल मोहब्बत में गुजारी सजो साल हिन जलसे जी सोच दिमाग में रहंदी आहे अॻे साल छा करणो आहे हिन साल कहिड़ियूं करणियूं हुयूं मुंहिंजे सोने हुसैन खे सभु ख़बर करबला जे शहीदनि खे ख़बर आहे क़यामत जे ॾियारे साईं असांजे साईं खे ॻोल्हे हथ अचो अचो अवां असांजा आहियो असां तव्हांजा ऐं मुंहिंजे मां फरमायो हजरत उसामा बिन ज़ैद हदीस जो रावी है फरमाया तो आधी रात जो मुके मदीने के साईं में कम पे दियो मां अली जो मुकरिम हर को सियारो पियो साईं जो आया त साईं करीमन के कंबल हुजे ये कंबल पियल हुजे मचो आया मूसा कचहरी कर पिया त ॾिसां थोड़ी देर खां पोइ हिन पासे कंबल चुरे थो वरी हेॾा कंबल चुरे थो अर्ज़ कयूं कबिला ख़ैर त एॾी हवा बि कोन्हे हे कंबल बाक़ाइदा चुरे थो त महबूबा मुरकी पिया फरमायो हिक पासे इमाम हसन ॿिए पासे इमाम हुसैन ऐं फरमायो उसामा मुखे हे प्यारा ऐं हुननि खे प्यारो मूंखां सवाइ रहणी कोन जेॾा वञा त वञो हाणे सुता हा उथियोसि उथी पिया नाना साईं असांखे बि खयो खणी आयो पोइ हज़रत उसामा फरमाए थो हिननि हे अछूं मुंहिंजूं गवाह हे कन मुंहिंजा शाहिदनि त मुंहिंजे बाबू मथे ॾिया
आसमान दे निहारे हाण फरमायो करीम रब्बो हे मुखे ॾाढा वणन था, ॾाढा प्यारा वो टे दफ़ा अर्ज़ कयो रब तू बि हिननि सां प्यार फरमा, तू बि हिननि सां मोहब्बत कर, तू बि हिननि सां प्यार कर। टीह दफ़े फरमायो मौला जेके हिननि सां मोहब्बत कर, हिननि जा प्रोग्राम करा, हिननि जा लंगर विरहाइण, मौला उन्हनि मुहिबाने आल बैत सां बि प्यार फरमाए जा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी लिखन था तो मक्के पाक में जे कदी हिक नमाज जो बदलो लख तो मदीने में 3 लख। अल्लामा अब्दुल हक दहलवी तो लिखे तो जे कदी वडे हरम में हिकड़ी नमाज जो सवाब लख जे बराबर तो मदीने में हिक नमाज जो सवाब 3 लख जे बराबर। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शागिर्द ने कहा घर में उन्होंने पूछो कि बोला ये गाल कहना नदी दलील सा दलील जो अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह फरमायो मुझे शागिर्दो मक्के जेला इब्राहिम खलीलुल्लाह दुआ घुरी, मदीने दे साहिब दुआ घुरी, मक्के जेला अल्लाह पाक मक्के वारन जेला सवाब लख कयो, पर जने आमना जालाल मदीने शरीफ हिजरत करे आया, हदीस मौजूद है, पान हथ खयाओ सहाबा किराम के फरमायो आमीन चो, उन्होंने आमीन चई पान फरमायो मौला मक्के जेला इब्राहिम खलील दुआ घुरियो तो लख नमाजन जो सवाब हिक नमाज बदले दिनो, मौला सो खलीला मां तुझो हबीब मिल्लतुल अर्श ला तहतुसरा कुल्लुहुम यतलुबून रिदाई वना अतलुब रिदाक या मोहम्मद। ऐ मुझे पाक रब तू जो ही फरमाना तब तुझी रजा मुझी रजा है। ऐ मुझे पाक रब मां तुझो हबीब तो खम दुआ तो घुरा ते इब्राहिम खे लख नमाज़न जो सवाब नहीं। ऐ मौला मां मदीने आयो आया, मदीने रहंदुसि तो मौला मदीने में हिकड़ी नमाज जो सवाब मीनू टीनू फरमा। और अब दुआ कबूल कई हाने मदीने में 3 लख जो सवाब 3 लख इए अल्लाह जे महबूब हज़रत सवाब फरमाए पंहिंजे शहजादन सां प्यार कंदे और दुआ घुरियूं हेड़ी जमा जना साईं वारन जे ला तो मौला मुझे हसन हुसैन जे इन्हनि आशिकनि जी बि तोखे पार इन्हनि सां हिसाब लेखो न कदा, इन्हनि जा बि बेड़ा पार फरमाए। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तों बुजुर्गों भई शहजादा प्यारा पर हुसैन जंहिंजी महफिल सुज़ोर सुभान अल्लाह। मर जबर फी फज़ाइल हसनैन करीमैन वाले रिवायत लिखी आ साईं वेठा हो इकरान मुबारक ते इमाम हुसैन वीरान मुबारक ते इमाम हसन। जिब्रील अर्ज की बाबू अल्लाह से तवाजो सलाम मोकिलियो रब तो फरमाए बाबू मूसा सोदो केड़ो सोदो या इब्राहिम दे या हुसैन सुभान अल्लाह जेका तुझी खुशी पवे या इब्राहिम मुखे दे या हुसैन मुझे हवाले कर हिकड़ो तवा रखो हिकड़ो माथो। बाबू थोड़ी देर देला खामोश थी सोचे फरमाया जिब्रील अल्लाह से अर्ज के तो मुझे पुट इब्राहिम भाई इब्राहिम बच्चे बड़ी कौन गुजराती हज़रत इब्राहिम अल्लाह के प्यारो साईं जो फर्जंद जिब्रील आए
अर्ज के सोना पुट ते साडा प्यारा होया मैं निस्बत टूटे जे तमा पुट कुर्बान करो डोटो रखो मुझे आगे फरमायो जिब्राइल इब्राहिम इब्राहिम मुझो पुट्टा मोला के नू मुझो अखुरनु मारनु सो पर दे हुसैन दियाहा मातरहा पर मुझे लाडली फातिमा रोए हा वो मुखा खातून जन्नत जो रोण बर्दाश्त न थिया मां रोई जो खैरा चल मुझे फातिमा ज़हरा इने जे करे हुसैन मुखे भी प्यार हुआ पंहिंजे अम्मा के भी प्यार हुआ जिब्राइल मां रब जो महबूब आया हुसैन मां मुस्तफा जो महबूब जे करबला के रंग लाथा मुखे अफसोस थियो हाने एकड़े हजम जी दुकान ते मुबार ठाए कराची वो हजम पियो गाला तो से मुंह टेकड़ो मुलाण को ज़हन खणी आयो वो वरी पियो चवे तो करबला करबला मानो लगाया या तो बिन शहजादन जे विच में बड़ी तलख कलामी थी नाराजगी थी पई बिन शहजादन जी हाने यजीद पलीत जो मोह मुझे सुने हुसैन एरा मानू भी निकरी प्यार जो यजीद जी साइड पे खड़े तो शहजाद हुआ यजीद भी शहजाद हुआ धूल हुजे सुमो में लानत हुजे दोस्तों ऐ वरी दलील कड़ी गाड़ी तो बाद में यजीद वडी कुर्बानी दी वडी इज्जत है हो आ तो के एकड़ी झलक बुधाए तो यजीद पलीत छा ठीक है करबला में जो कुछ उनके ख्याल मुताबिक बगावत हुई उनके ख्याल माज़अल्लाह जियो इमाम पाक शहीद जियो उन बाद हिनन केड़ा पेर उन बाद हिनन केड़ो किरदार अदा कयो सलात के भेरो दे तो एकड़ी झलक तो ॿुधाए सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत नारे ताकीद नारे हैदरी नारे मशाइख निज़ाम रोने वाला साईं शहाबुद्दीन जिंदाबाद जिंदाबाद मेहरबानी ये मुझे बाबा वे जरसो हरी रायवा सोने इमाम हुसैन अली मकाम जो प्यारा मुसलमान भाइयों करबला मुकम्मल थी शाम करबला तारीख तो शाम थी अना अखियों हालियों लुड़क वैर पिया तो इन्हनि ज़ालिमन पाकन जा खेमा साड़े तंपुर के बायू ॾिनो सामान ॾिसूंदो मुझे महबूब जूं न्याणियूं जिनजे चादर ते गैर जी नज़र कान पई उन्हनि खे ॿाहिरि विहारियो ऐं एतिरो परेशान कया हज़रत सैयदा सकीना जिन्हें इमाम हुसैन अलैहिस्सलाम आखिरी मोकलानी कई सैयदा ज़ैनब खे फरमायूं अदी ज़ैनब सर्व नसीहतूं भाजू न विसार जा एक पंहिंजे पर्दे जो ख्याल रखजो मुझी सकीना के संभाल जा मुझी सकीना मुझी जुदाई कान ॾिठी आ हेड़ो वक्त को ॾिठो आ मुझी शहज़ादी खे संभाल जा मुंहुं उंधारो थियो आ खेमा सड़न पया शहज़ादी उतां निकिरी वई थोड़ी देर खां पोइ सैयदा ज़ैनब पुकारियो सकीना
सकीना आवाज ना आयो पान चादर हो जाए निकली पई मैदान करबला में अम्मा सैयदा ज़ैनब सकीना सकीना पुकारे वेझड़ी आई आवाज आयो पुफी हलियाओ मां की आयो मत बाबे सां गॾा बाबे जे सीने ते मथो रखी आराम पई कया पुफी आवा हलो मां पंहिंजे बाबे के वठी थी अचो उन टाइम तंबू सारियो सामान सारे हाणे नेकी कहिड़ी कयो प्याली हिकिड़ी पाणी जी खणी यानी जख्मन ते नूर प्याली खणी पानी पेश कयो सैयदा ज़ैनब फरमायो का जरूरत ना है जिते 3 ॾींहं 3 रातियूं गुज़री वयूं त ज़िंदगी अॻिते गुज़री वई अवां जो पानी पीअणो ना आहे लालायको हाणे पानी ॾेखारे असांखे सोने अली असगर जी उन यादि लॻायो पर घणे इसरार ते सैयदा ज़ैनब रज़ी अल्लाह ताला अन्हा इहो पानी सैयदा सकीना खे ॾिनो त मदीने जे साईं जो फरमान आहे त नंढनि जी पारत हुजे मासूमनि जी अल्लाह जंहिं वक़्त में पानी सैयदा सकीना खे मिलियो 3 रातियुनि 3 ॾींहंनि जी हुजाइज पर उहा प्यालो पानी जो खणी करबला पुछाऊं खैर त पी नाना पुफी अमा चयो आ त नाने जो फरमान आ नंढनि जो ख्याल रखो मुखा करबला में नढड़ो त अली असगर मां नानी जे फरमान मुताबिक पहिरीं अदा अली असगर खे प्यारी सुबुह जो उठनि घोड़नि पाकनि खे विहारियो ऐं जुलूस जी सूरत में ॻोठ ॻोठ खां शहर शहर खां गुज़ारियो ऐं अहिड़ा ज़ालिम ऐं सिर्फ़ दलील ख़ातिर तव्हांखे के दलील नेज़े ते इमाम पाक जो सर मुबारक हिक घोड़े सां ॿिए घोड़े ते अजी सैयदा शहज़ादी सकीना बार बार शहज़ादी न्यारे ऐं चवे अर्ज़ करे बाबा मदीने का मक्के का करबला त हिक उठ ते आया हुआसीं हिक उठ ते आया हुआसीं हिननि ज़ालिमनि असां में जुदाई विधी किथे मां किथे तूं बाबो त न्याणी शहज़ादी इसरार पई करे त मूंखे बाबा जे उठ ते गॾु विहारियो घोड़े ते गॾु विहारियो हिक मोड़ ते थोरो मोह धारो थियो कूफे खे काफ़िला वेझा हुआ त हुन बाह खां वठी सॼो शहज़ादी हेठि किरी पई काफ़िलो हलंदो वियो अचानक सैयदा ज़ैनब खे ख़बर पई काफ़िलो फियारी पाण हेठि लही शहज़ादी ज़मीन ते आ पर हिक माई साहबा बुरके वारी आ भाकुर पाए उथारे पई पाण अॻिते वधी अम्मा असीं त कैदियाणियूं आहिनि असांखे को सलाम करण जे लाइ तयार न आहे मानी जी सलाह पंहिंजी जाए अम्मा तूं केरु आहीं हेॾी हमदर्दी बुरको जो मथे हटायो अम्मा ख़ातून जन्नत हे हिननि जो किरदार पर जॾहिं इब्ने ज़ियाद मरदूद लानती उन जी कोठीअ जे दरवाज़े ते जॾहिं काफ़िलो पहुतो त माण्हुनि ॿुधायो त काफ़िलो आयो आहे कैदी आया हाणे इन खन्नास ख़बीस इब्ने ज़ियाद छा चयो हींअर कहिड़ो फ़ाइदो राति थी वई आहे बिहारियो बिहारियो इंतज़ार कनि सुभाणे ख़ल्क़ उथे त तमाशो ॾिसे इन्हनि जा लफ़्ज़ आहे चङाई पिया कनि ख़ल्क़ उथे तमाशो ॾिसे हज़रत ज़ैद बिन अरक़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अल्लाह साईं जी उन जे मज़ार ते रहमत हुजे फरमाए थो त असां वेठा हुआसीं जॾहिं दरबार लॻो सुबुह जो हज़रत इमाम हुसैन साईं जो सर मुबारक खणी आया हिकिड़े थाल में खणी आया पर मूं ॾिठो त नूर जूं लाइटूं चेहरे ते नूर ही नूर हुयो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो मगर हुन बेईमान पलीत उनजे हथ में हिकिड़ी छिड़ी ही डंडी उहा डंडी इमाम पाक जे ॾंदनि मुबारकनि चपनि मुबारकनि ते हणी चवे पियो त ही बि आयो हो कुर्सी जो
ये पलीत पे चले हजरत ज़ैद बिन अरकम उठो भरे चमाट रखे शैतान हथा डंडी परे खुदा जो कसमा मोहन अखिन साइते रसूलुल्लाह की चुनी बेईमान तो के केड़ी खबर हुसैन केड़ा ऐ किरवात ने कह दो ते लड़ी शहीद यजीद छा कयो जने काफिलो दमिश्क पे तो आखिरी बार दमिश्क पे तो दमिश्क जी हिकड़ी माई उन जी गाल था कयो अल्लाह उन जी कब्र ते रहमत मोकले काफिलो जे पे तो उते बिसरी रही हो यजीद को पूछो छा कयो बाहर भी बाहर में आयो सुभानी मानो जी भीड़ थी कोई वठी जो तो खलक दिसे शर्म न आयुस कई जो न्याणियों बाहर तो ध्यान सजी रात इन पलीत खे हया गैरत नाई हाने आर्या नु लई हेठ वेठियो फर्श ते वेठियो मो उधारो छवा तो बटे बार सदके जी शयूं खणी आया मानी पानी सदको करे कहती आया अम्मा ज़ैनब फरमायो पुत्र वापस खणी वनो असा पे सदको जायज ना है सिबिनी जहां में साजन सदको बारना हैरान थी हिकड़ी माई मथे कोठे ते वेठी उन जो ॾिठो त मानियूं कपड़ा हड़ू भरिया सैयदा ज़ैनब कहती सदके जो सामान ना है मुझी मुर्शिदानी जो हुक्म आ उन जी सुन्नत ते अमल थी कयां सैयदा ज़ैनब पूछो तुम्हारी मुर्शिदानी केरा माही चवण लगी खातून जन्नत मुझी मुर्शिदी सैयदा फरमायो तो अम्मा खातून जन्नत के की थी सुनानी दमिश्क में चवण लगी त मां यहूदी जी न्याणी हुयसि वो अम्मा खातून जन्नत जी मुकरामत ॾिठी मूंखे कलमो नसीब थियो वो बाबे से अम्मा खातून जन्नत जी गुलामी में मूंखे ॾेई छॾी अम्मा वई हली उन खां पोइ मुंहिंजी शादी हिते थी दमिश्क में आयसि हिकिड़े जहाल मौला अली साईं मुझी अम्मा खातून जन्नत जेका मुर्शिदानी आहे मुझी रहबर आहे उन ॿिन्ही रोज़ो रखियो त शाम जो टाइम हो शाम जो त हिकिड़ो कैदी आहे उन्हनि चयो त मां बुखियो मुंहिंजा बचड़ा बुखिया हुजे कुझु त ॾियो त मुंहिंजी अम्मा खातून जन्नत सॼो सामान ॾियो पाण खजूर जो दाणो खाधो पानी ढुक ते रोज़ो खोले छॾियो मूंखे उहे लफ़्ज़ उहे ॻाल्हि ज़हन में वेही रही त मुंहिंजी अम्मा खातून जन्नत जी सुन्नत हे प्यार कैदियुनि सां अॼु मुंहिंजे पाड़े में कैदी आया मां पंहिंजी अम्मा खातून जन्नत जी सुन्नत अदा करण आयो आहियां सैयदा ज़ैनब जे अखियुनि खे केरु रोके जॾहिं अमर जो नालो ॿुधाई फरमायूं माई भला जॾहिं तूं उत कमु कंदी आहीं त तोखे के ॿार नज़र आया हा माई चवण लगी हिकड़ी नंढड़ी न्याणी ही सुभान अल्लाह शहजादी हुई ज़ैनब नालो कोठे ना हा पर वो सैयदा ज़ैनब माई रोई ॾिनो फरमाई खुदा जमीन की कब्र के जहन्नम जी बाहि सां भर अरे लानत हुजे तो ते तुंहिंजी बादशाही कंहिंजी न्याणी खे तूं कैजानी बनाए आयो अरे केर कैजानी तो बनायो पाण माई तलवार खणी मुझे बंगले के दरवाजे पर पहुंची दोस्तों उन माई का जेको पतो खिदमत की पर यजीद ज़ालिम को भी किरदार अदा न कयो लानत हुजे खुदा जी रब फरमायो मुझा हुसैन असा जे इम्तिहान ते तू राजी रहे असा तो खा राजी न रहंदो यजीद न रहंदी यजीद जी कब्र न रहंदो यजीद जो नालो सोना क़यामत ताईं छर झंग में बगी शरीफ में हुसैन हुसैन हुंदो यजीद कुछ नहीं कर तुझा न्याज होगा तुझा नगर होगा सोना हुसैन फिक्र न कर इस नवासे की हिम्मत पर मुस्तफा को नाज है इसके बाजू की कुव्वत पर मुर्तदा को नाज है
अरे सजदे तो औरों ने किए, इसका नया अंदाज है। हुसैन ने वो सजदा किया जिस पर खुदा को नाज है। करबल में कर हुसैन सर ना कटाता, न ये नमाजें होती न ये इस्लाम रहता। नबूवत इनके घर की है, नबूवत इनके घर की है, विलायत इनके घर की है, इमामत इनके घर की है, शहादत इनके घर की है। और गुनहगारों न घबराओ, शफाअत इनके घर की है। रोज महशर गुनहगारों को बख्शवाना ये आदत